नवाबशा में 24 साल रहिया आहियूं। पंहिंजी पुराणी कॉलोनी में अॼु अचणु थियो। हीअ कॉलोनी आहे भेटाई कॉलोनी में आहे ऐं तमामु बहितरीनु कॉलोनी आहे। दोस्त कॉल कई त कम सां हलणो आहे। पोइ दोस्त मुंहिंजो अचे पियो आमिर भला ऐं इन सां काफ़ी टाइम खां पोइ मिलियो आहे। हिन चयो त अचु त अॼु मेट्रो जो सफ़रु कराए जेके हलनि थियूं। उहा मेट्रो बस आहे। हीअ तमामु बहितरीनु बस हुई। 50-50 रुपया किरायो हुयो, पर अॼु कैलेंडर खां असांखां पैसा वठणु विसरी विया। मतिलबु हुन पैसा कोन वरिता। तमामु बहितरीनु सफ़रु रहियो ऐं हुन वटि पैसा वरिता न, असां ई ॾिनसि। पोइ मां सेल्फी भरी, हू पंहिंजे ख़्यालनि में मगन में हुयो। वरी जीअं ई मेट्रो तां लथासीं त तमामु ज़ाइकेदार पकोड़ा खाधासीं। इहे ज़ाइकेदार आहिनि असांजी नज़र में। पोइ चढ़ियासीं, वरी रिक्शो करायोसीं। कमु जीअं ई ख़तमु थियो त रिक्शे जो सैर करायुमि दोस्त खे। पोइ वरी वापसि वञी रहिया हुआसीं। वरी दोस्त खे चयुमि त सेल्फी था भरूं। आमिर गॾु आहे। सेल्फी जीअं ई भरीसीं वरी हलावाली चौक ते लथसि। मां साथ खे चयुमि बाइक आयो। बाइक जो सफ़रु कयोसीं। नज़र पई डॉक्टर अब्दुल रसूल जो के ते। हिन सां हलवाल थिया। हिन चयो त शाम मुंहिंजे घर अचिजो। पोइ असां चयो ठीकु आहे, ईंदासीं सुबुह। राति थी त डॉक्टर वटि आयासीं। डॉक्टर त चयो हिन होटल ते वियो, मां अचां थो। पोइ असां ॿई बसि ॾाढा ठका कयासीं, गिला कईसीं हिक ॿिए जी।